कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, वॾे वज़ीर के सलाहकार जुनैद बुलंद खान की मुलाकात। वॾे वज़ीर पीपी चेयरमैन के सिंध में जारी तरक्याती मनसूबनि, अवामी भलाई के कदमनि ऐं सूबाई तरक्याती हिकमत अमली बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। सईद गनी बिलावल भुट्टो ज़रदारी के पीपी कराची के सियासी सूरतहाल ऐं तनज़ीमी सरगर्मियुनि बाबति आगाही ॾिनी। जुनैद बुलंद खान चेयरमैन के स्टेवटा बाबत ब्रीफिंग ॾिनी। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां तुर्किया के तवानाई वाले वज़ीर की मुलाकात। गॾियल दिलचस्पी के मामले ते ख़यालनि जी ॾेबट। ISPR मौजूद मुलाकात दौरान पाक तुर्किया सहकार के तवानाई के शोबे में वधीक हथी ॾियण बाबति ॻाल्हि ॿोल थी। पाक तुर्किया ॿितरफ़नि लाॻापनि के मज़बूत बढ़ाइण बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। तुर्क वज़ीर तवानाई के शोबे में सहकार वधाइण की ख़्वाहिश जो इज़हार कयो। जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जस्टिस जफर राजपूत के चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं कामरान खान मलाकेल के बलूचिस्तान हाई कोर्ट के मुस्तकिल चीफ जस्टिस बनाइण की मंजूरी ॾेई छॾी। जस्टिस गुल हसन औरंगज़ेब सुप्रीम कोर्ट जो मुस्तकिल जज मुक़रर करण की मंजूरी। सिफारिशूं सदर के मोकिलण बाद बाज़ाब्ता नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। पार्लियामेंट अक़लियती हक़नि बाबति क़ौमी कमीशन जो बिल मंज़ूर करे वरितो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तार अक़लियतनि जे हक़नि बाबति बिल पेश कयो। वोटिंग दौरान पीपल्स पार्टी जो अब्दुल कादिर पटेल ऐवान मां हलियो वियो। सिंध असेंबली में सूबे में गैस की अण ऐलान लोड शेडिंग खिलाफ ठहराव इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर। ठहराव MQ मेंबर आमिर सिद्दीकी पेश कयो। सूबाई वज़ीर जाम खान चौरे चयो आहे त सिंध में तक़रीबन 2000 MMCF गैस निकिरे थी। सूबे की घुर्ज 1600 MMCF है। आइन मौजूद जंहिं सूबे में गैस निकिरे उन जो पहिरियों हक़ है, जंहिं लाइ सिंध सरकार जंग विढ़ंदी पई अचे। सिंध असेंबली चालान खिलाफ MPA मोहम्मद फारूक जो ठहराव आउट ऑफ ऑर्डर करार ॾींदे रद्द करे छॾियो। मुखालिफ़ जे मेंबर्स जो ठहराव रद्द थियण ते ऐवान में ॻोड़। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमन जो चवण त हर शहरी ॼाणे थो त सिग्नल ते बीहणो आहे, पोइ कीअं थो थी सघे त सिग्नल तोड़ींदे चालान घटि भरियो वञे। लॻे थो त मोहम्मद फारूक कंहिं खां ठहराव लिखाए आयो आहे। ई चालान जी मंज़ूरी जे निज़ाम बाद तब्दीली आई आहे। वापारी समाजी अॻवान शहरी उन जी वाखाण कनि पिया। MPA फरा तरफ़ां औरतुनि जी तालीम ऐं हुनर जे अहमियत बाबति ठहराव ते सीनियर वज़ीर चयो त PP औरतुनि खे सभ खां वधीक हक़ ॾेई रही आहे। मुल्क की पहिरीं औरत वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो लेडी हेल्थ वर्कर जा मरकज़ क़ाइमु कया। थरपारकर में औरतूं डंपर हलाइनि पियूं। खिते में पहिरीं औरतुनि जे लाइ ख़ासि बस सर्विस शुरू कई हुई। खेनि बाख़्तियार बणाइण जे लाइ लाइसेंस ऐं स्कूटीज़ मुफ़्त ॾिनियूं पियूं वञनि। दुनिया जे वॾे में वॾे घरनि वारे मनसूबे तहत मालिकाना हक़ बि औरतुनि जे नाले ॾिना पिया वञनि। PF अकेडमी असगर खान में ग्रेजुएशन परेड कैडेट्स तरफां पेशेवरानी महारत जो मुज़ाहरो। परेड में मुल्की बचाव बाबति रिवायती अज़म जो इज़हार। अकेडमी में 166 कैडेट्स पास आउट थिया। हवाई फ़ौज जे सरबराह ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो चवण त बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ कैडेट्स मुल्क जो सरमायो आहिनि। तव्हां हवाई हदुनि जा मुहफ़िज़ आहियो। कैडेट्स जदीद टेक्नोलॉजी मां फ़ाइदो हासिल कनि। मुल्क अंदर आबादी में तेज़ी से इज़ाफ़ो तमाम घणी गिणती जो की ॻाल्हि आहे। वधंदड़ आबादी के चैलेंजिस के मुंहुं ॾियण जे लाइ अवामी शऊर पखेड़ण ज़रूरी आहे। तेज़ी से वधंदड़ आबादी जे करे सिहत तालीम ऐं ॿिया शोबा वॾनि चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त आबादी जे दबाव मुल्क जी वसीलनि ते बि वाज़े बार विझी छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो पाकिस्तान पॉपुलेशन समिट 2025 के ख़िताब। चयाईं शऊर जी घटिताई सबबि आबादी जो मसइलो वधीक संगीन थींदो पियो वञे, जेको तरक्की जी रफ़्तार खे बि मुतासिर करे रहियो आहे। वधंदड़ आबादी न सिर्फ़ मैशियत ते पर बुनियादी ढांचे जे निज़ाम ते बि ॻरोबार बणिजी रही आहे। समाज हर तबके के हिन मसइले खे हल करण में पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो।
पाकिस्तानी चीन फौजी मशकूं वॉरियर 9 बाज़ाब्ता तौर ते शुरू करे छॾियूं। ISP आदो चवण पाक फ़ौज ऐं चीन जे पीपल्स लिबरेशन आर्मी जूं मशकूं जारी आहिनि, जेको ॿिन्ही मुल्कनि जे विच में दिफ़ाई भाईवारी जे मज़बूत रिवायत जो तसलसल आहे। मशकुनि जो बुनियादी ध्यानु दहशतगर्दी जी रोकथाम बाबति ऑपरेशन आहे, जंहिं दौरान ॿिन्ही मुल्कनि जी फ़ौज में राब्ता ऐं हम आहंगी वधाइण, जदीद जंगी पेशेवर सलाहियतुनि खे बहितर बणाईंदियूं ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ बहितरीन तरीक़नि जी मटासटा कई वेंदी। पाकिस्तान ऐं चीन जे विच में दिफ़ाई सहकार ॾहाकनि खां हलंदड़ स्ट्रेटेजिक पार्टनरशिप जो हिसो आहे, जेको गॾियल एतमाद ते ॿधलु आहे। हुकूमत इस्तेमाल थियल गाॾियूं ॿाहिरां घुराइण वारी स्कीम में तब्दीलियुनि ते गौर शुरू करे छॾियो। वापार वारी वज़ारत समिति तयारु करे काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी ॾांहुं माणे छॾी। तजवीज़ इन वई त पर्सनल बैगेज स्कीम खे ख़तमु कयो वञे। ट्रांसफर ऐं गिफ्ट जी स्कीम खे सख़्तु करण जी पिणु तजवीज़ ॾिनी वई आहे। उन्हनि स्कीमुनि जे ग़लति इस्तेमाल खे रोकण जे लाइ क़दम खणण जी सिफ़ारिश कई वई आहे। यूरोपीय यूनियन पाकिस्तान में बोर मुतासिर लाइ इज़ाफ़ी 3 मिलियन यूरोज़ इमदाद जो ऐलान करे छॾियो। हंगामी इमदाद पंजाब बोर मुतासिर इलाइक़नि में ख़र्च कई वेंदी। यूरोपीय यूनियन पारां इमदादी रक़म अदा कई वेंदी, जीअं वधि खां वधि मुतासिरनि खे फ़ौरी बुनियादी ज़रूरतुनि जो पूराओ करे सघिजे। यूरोपीय यूनियन सेप्टेंबर में 1 मिलियन यूरोज़ खां वधीक फ़राहम कया हुआ, जेके सिहत, साफ़ पाणी, सफ़ाई ऐं ॿियनि ज़रूरी ख़िदमतुनि जे लाइ इस्तेमालु कया विया। सांगी वेझो जतोई महर तकरार तां हिकु ॼणो क़त्ल। कचे वारे इलाइक़े शाबेलो में जतोई महर तकरार तां हथियार बदन फायरिंग कई। गोली लॻण सबबि ज़मीन ते कमु कंदड़ पोरत सईद एहसान शाह मार जी इत्तला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। माखीअ खां वधि मिठड़ी मिठड़ी, माखीअ खां वधि मिठड़ी मिठड़ी, माउ जी लोली ज़िंदाबाद, माउ जी लोली ज़िंदाबाद, ज़िंदाबाद, ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। प्यार अमन ऐं सूंह जी धरती परवर तोखे भारता। छो न सवाज बदिलियूं धड़कन, छो न सवाज बदिलियूं धड़कन। ढोलियो ढोली ज़िंदाबाद, ढोलियो ढोली ज़िंदाबाद, ज़िंदाबाद, ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू, पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। धरती टीवी सो मीडिया ग्रुप जे ऐलान सिंधी वद ज़िंदाबाद जे सिर सकाफ़ती ॾियारण जे हवाले सां सरगर्मियूं तेज़। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सकाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं। धरती धड़ियुनि जूं सकाफ़ती ईद जे लाइ तयारियूं जारी। नंढा तोड़े वॾा सकाफ़ती रंगनि में रंगजी विया।